पहिरियां टाउन जेकॾहिं कामयाब थी वियो त सिंधी माण्हू पंहिंजे वतन तां धिकजी अला जे कहिड़े ज़मीन ते बेवतन थी मरी बेकफन दफ़न थी वेंदा। इन करे एक्शन कमेटी जेका जदोजहद शुरू कई आहे इहा असल में सिंध बचाइण जी जदोजहद आहे, धारियनि खां बचाइण जी। अफ़गानिस्तान मां हीअं ॾिसींदो त पठाणनि जा काफ़िला निकिरी पिया आहिनि जेके बग़ैर रोक टोक जे सिंध में अचनि पिया ऐं आस्ते आस्ते उन्हनि जे लाॻे ई ज़रदारी साहिबु इंतज़ाम करे पियो, छो जो ज़रदारी वतन फ़रोशी करे पियो, सिंध विकिणण जो ई ठीको खणी आयो आहे, हिनखे डॉलरनि जे एवज़ सॼो वतन विकिणण जे लाइ तयारु वेठो आहे। सो असां ई एक्शन कमेटी वारा निकिता आहियूं क़ौम खे सुजाग करणु, क़ौम सुजाग थिए पोइ हुक्मरान जे ॻिची खां पकिड़े उन्हनि खां जवाबु वठूं त असीं तव्हांखे सिंध खपाइण कोन ॾींदासीं, सिंध एॾी सस्ती न आहे। सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे वसीलनि, पंहिंजे इख़्तियारनि, पंहिंजे ख़ज़ाने ते हिकु 21वीं सदीअ में बावकार ज़िंदगी सां जीअण जो हक़ आहे। हू सम्झनि था त पीपल्स पार्टी जे नाले में जेका जमहूरियत असां आंदी आहे उहा तरक़ी आहे। 14 सालनि में साबित थियो आहे त ज़रदारी माफ़िया जे हथां तरक़ी न पर सिंध जे माण्हुनि जी तबाही थी आहे। ही ग़ुलामी ऐं ज़िलत सिंध जे माण्हुनि खे क़बूल कोन्हे। असां फ़ैसिलो कयो आहे त हिन विलार, हिन बुख, हिन गुरबत ऐं ज़रदारी जी जेका पूरी वहशत आहे इन जे ख़िलाफ़ जदोजहद कंदासीं। तव्हां ॾिसो पिया त FIR मूं ते आहिनि, डॉक्टर कादिर मक्सी ते आहिनि, जलाल महमूद शाह ते आहिनि, पर FIR मलक रियाज़ ते नथी कढिजे। ऐं हीअ हालत आहे त एडवोकेट सजाद चांडिए ते सभिनी माण्हुनि ते जेल भरिया अथनि, पर तव्हीं ॾिसो पिया त मलक रियाज़ कानून खां बालातर आहे। मुल्क जी आला अदलिया चयो आहे त मलक रियाज़ ते FIR कटियो, न पई कटे। सिंध जे क़ौमी मफ़ादनि खे बचाइण लाइ सिंध जे अंदरि जेको ख़ौफ़ ऐं हिरास पीपल्स पार्टी पकड़ियो आहे उनखे टोड़ण लाइ निकिता आहियूं। सिंध जा माण्हू गॾिजी सिंध जी ज़मीन बचाइनि, सिंध जो दरिया बचाइनि, सिंध जो समुंड बचाइनि, छाकाणि त सिंध जा माण्हू जेकॾहिं इज्तिमाही तौर ते मज़ामत न कंदा ऐं पीपल्स पार्टी जी ग़ुलामी जी ज़ंजीर में ॿधल हूंदी त बहरान जो शिकार हूंदा। उन करे असां ही माण्हुनि में की उमेद सम्झी निकिता आहियूं त माण्हू असांजो साथ ॾियनि ऐं पीपल्स पार्टी जी ख़राबु हुक्मरानी ऐं सिंध खे खपाइण जो जेको हुननि जी रिवायत आहे उनखे ख़तमु कनि। असां सिंध जूं ज़मीनूं बचाइण जो आवाज़ खणी निकिता आहियूं। पीपल पार्टी सिंध जूं ज़मीनूं तीनवाल पई करे, असांखे हिकिड़ो ज़मीन खसिजे पई असां खां, जीअं इसराइल कब्ज़ो करे वियो फ़लस्तीनी ते, असां सां फ़लस्तीनियुनि वारो हाल पियो थिए। इहो असीं सदा खणी, इहो आवाज़ खणी सिंधी क़ौम में निकिता आहियूं। ऐं हींअर असांजो 3 ॾींहंनि जो टूर आहे, अॻु में 2-3 ॾींहंनि जो थी चुको आहे। सॼी सिंध जे शहर वेंदासीं ऐं माण्हुनि खे मुतहरक कंदासीं ऐं इन साज़िशुनि खे असीं नाकाम बनाईंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।